नाज़रीन खे अपडेट कंदालू अहम ख़बर है। सिंध रेंजर्स ऐं पुलिस की कराची के अयूब ॻोठ मां स्ट्रीट क्राइम में मुलविस ब इंतहाई घुर्बल जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, कार्रवाई दौरान बिन जवाबदारनि अताउल उर्फ खान ऐं सुमेर के गिरफ़्तार किया वियो आहे। रेंजर्स तर्जुमान मूजिब 11 अगस्त 2021 ते जवाबदार सईदाबाद थाणे जद मां पैराडाइज़र पेट्रोल पंप ते धाड़ो हयो हो। तफ़सील मालूम नासी कराची में महताब शरखान जी। महताब अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजा वांगे ॿुधाईंदो रहां त सिंध रेंजर्स ऐं पुलिस जे कराची जी अयूब ॻोठ मां स्ट्रीट क्राइम में मुलविस जेके इंतहाई घुर्बल जवाबदार जेके गिरफ़्तार किया विया आहिनि। कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि अताउल्ला उर्फ ऐं समीर के गिरफ़्तार किया वियो आहे। तव्हांखे ॿुधायो सिंध रेंजर्स जे तर्जुमान मूजिब ॿुधायो आहे त 11 अगस्त 2021 ते जेके जवाबदार तहसील आहे सईदाबाद थाणे जी जेके हद मां पैराडाइज़ पेट्रोल पंप ते धाड़ो हुयो, जेकी जी वारदात वारी वीडियो जेके आहे सोशल मीडिया ते वायरल थी, जंहिं बैदि हुनखे आतन सां सुञाणे सघे थो, जंहिंखे हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ सीसीटीवी फुटेज जी मदद सां जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। सिंध रेंजर्स तर्जुमान पारां ॿुधायो आहे त कराची में हींअर जेके वारदातूं आहिनि उनमें जी रोकथाम जे लाइ मुख़्तलिफ़ जगहनि ते छापा आया पिया आहिनि। पुलिस सां गॾिजी करे ऐं वारदातुनि खे रोकियो वेंदो। तव्हांखे ॿुधाए हलूं त कराची में जेके क्रिमिनल आहिनि जेके उनखे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। जी ठीक है, महताब वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण।